हणु मीरू हणु 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 कितना मुस्कार कराई साला मोबाइल हमारा मोबाइल किल में तो समझ में नथी अचे ना बस जाना तुझी यादन में आ बियो काढे वनो अए हिन लूसी के केडो बेस तो क्या थो लितर हणास तो वो भी मुड़े न थो यो घर जगियो मोबाइल खिंचरियूं मुछा दिसे जे बीठो आ थियो अए चुमियूं भी है घर आ है छा है नी सा ताजी क्या थो मोतबर छा वरी मोबाइल न हलाइंदो हेलो उबदारे तैयार हो न मीर भी पोजीशन में आ न बई बई तैयार बीठा हो न वाह 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 अचो अचो जाना पो सुबाणे शहर निकरी अच जाए शॉपिंग मां कराइंदो मैं हां मोबाइल हमारा मोबाइल दरे दो मुझे हंसो मीरू हणु आयो थी हणु हणु मीरू हणु हणु लूसी के झले झले बियो था मुड़े हणु मीरू हणु 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 कितना मुस्कार कराई साला हणु वाह जो कम कई मामा मीरा अदे छा याद कंदू हां बोलो करे छरे समाज ऑस्ट्रेलिया जो बांदर थी हाने बत हाने हया हु दोस्त भरी नहीं तो वाह जो कम कई मामा मीरू वाह जो कम कई जाना मोबाइल भी हली वही हला सा अकिल में तो समझ में नथी अचे ए ए ओ ओ ओ दुबे में करी किरी अला बुछड़ो क्यों थस जियारे मोकारो था भेड़ा बाहा बधऊ से इलाज क्यों से बाबा मुड़ घर आसा जो बरी हिय कर छड्डी तुझे गाल के आज उबदार जो मजो रिसो आज वो भी कठा थस न आज रिसो रिसो जाना जाना ने इश्क में हला छा छा करणो तो पे मोबाइल भी हली वही मोकारो भी थी हला छा में करियो गटर में करियो छा चंगो जो कह दिसी न तो बदी जान चरा इश्क आए लानत आसा ने भूत में जाना जाना अरे गटर ये साफ कपाइन हफ्तो नथा अचो ॾिस उहो ई गंद पियो आहे अदा मां गडर साफ करण वारो ना खीरो है ने वाह लगे तोखे भी या ड्यूटी मिली आहे ड्यूटी न मिली है मोकार ते किरी पियो है तो नलको खाते आ घर वन जान से धप अचे थी किन करे छॾियो थी मामा उबदार हां वाह जो ताजी थियस ई न मोबाइल मां खसी मां धूड़ मां में मीर विधस कपल भी हया मासी हां कम सजो हिन पिंडे कयो जो मिट्टी जो भरे हमने आयो मासन अखिन को अंधो थियो बनी उन गडर में गिरी किने में बा धप फैलजी वई बाकी यार या आए खुदा कसम दो जो कम यो जो को इश्कारो कम ना यो जो इश्क भी करेगा हां यो दो जो कम लांची रखेड़े झले झले बिठा बाबा दगवा घर आसा जो हलो जानू बुचकार लगा पे उते गैरत न पई अचे आया शर्म दोस ना बियर नहीं तो ने घिटी में नहीं ऐसा जो करे तो के मुठी को हणा गडर में चल आगे धप थोड़ी होती है मां के बहन का इन में बाकी हया हूं दोस्त वरी मोह न कंदो अरे रे गाल बुझी तो हां वो भात थी सोट त जेको आयो तसी वडी मुचनार होयो अरे न दग वारो छा कंदो हूं तो बुध हलो निकरी हलो मता पांचन खयाने जा पुलिस आने पो हावड़े यो मोबाइल बंद कयती मोबाइल के तालो हयो आ तालो की जलील बंद कर पावर ऑफ कर सीमा कढो ता सुई सा सुई तोड़ना मोकारो क्या मा हो बिठो त वाला ही पांचो त साला परायो ने के दसे नहीं ने बधाई टूडो करे निकरी हल कोई ना कोई हे दो हेडी हलच अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं ताजो पाजो मासात खीरो आज असां वरी लोकेशन ते मौजूद आहियूं पंहिंजे यूट्यूब चैनल जा वीडियो ठाहिण जे लाइ ऐं पूरी टीम मूंसां गॾु आहे ऐं यकीन कयो त अहिड़े ॿुसाइटल माहौल में महांगाई जे माहौल में कंहिं दोस्त सां घर जी मजबूरी हूंदी आहे कंहिंखे कारोबार जी मजबूरी हूंदी आहे पर वरी बि हिन दोस्तनि खे सलाम आहे जेको हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं कढी करे ऐं गॾु थींदा आहियूं वीडियो ठाहिण जे लाइ ऐं एॾी महिनत कंदा आहियूं तव्हां पाण वीडियो ॾिठो हूंदो ऐं हिन में असांजी केतिरी महिनत आहे हालत असांजी ॾिसो सिर्फ़ु तव्हांखे एंटरटेनमेंट ॾियण जे लाइ तव्हांखे खिलाइण जे लाइ ऐं तव्हांजे ज़हन खे ताज़ो करण जे लाइ अहिड़ा वीडियो ठाहींदा आहियूं सो असां आर्टिस्टनि जे तरफ़ां जेके तव्हांखे असांखे तव्हां सब्सक्राइब कयो आहे फॉलो कयो आहे
असांजा चाहींदड़ ॾिसंदड़ सभिनि खे असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम, या अली मदद। ऐं इंशाल्लाह असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे खिलायूं, तव्हांखे सुठा वीडियोस ॾियूं। ऐं मां बार बार हर वीडियो में चवंदो आहियां त तव्हां दोस्त भले मूंखे कमेंट में ॿुधाईंदा कयो त कहिड़े क़िस्म जा वीडियो ठाहियूं ऐं कीअं ठाहियूं, ईअं न ॿुधूं। जी 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 दोस्तो, ही असांजी महिनत ॾिसी, असांजी हिन हालत खे ॾिसी असांखे लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो। आई लव यू। हे मामो कमेंट में लिखाई तो त खीरा हिन चक्कर मुंहं के ॿिए चक्कर सॼो कटो में किरजे।